सिंधी असांजी मिठड़ी ॿोली। जॾहिं असां ॿारनि सां नंढे हूंदे न ॻाल्हाईंदा आहियूं त पोइ ॿारनि खे वॾे हूंदे उन जा कुझु उचार ॾुखिया लॻंदा आहिनि ऐं माइट इहो सम्झंदा आहिनि त हिननि खे हाणे सेखारणु ॾुखिया आहिनि। पर जेकॾहिं असां उन जो असुलु जेको उसूल आहे उनखे सम्झी वठूं त हरू भरू एतिरा ॾुखिया कोन्हनि। मिसाल तौरु असांजा 4 अहिड़ा आवाज़ आहिनि जेके घणो करे ॿियनि ॿोलियुनि में कोन्हनि ऐं जेकॾहिं आहिनि बि त उन्हनि सां मिलंदड़ जुलंदड़ कुझु आवाज़ आहिनि जेके हिंदी ऐं उर्दूअ में मौजूदु आहिनि। उन्हनि जी मदद सां असां ॿारनि खे सेखारे सघूं था। मिसाल तौरु ॾे बकरी, ॾे ॾेॾर, ॻे गेरो, ॼे ॼिभ, इहे 4 अखर अहिड़ा आहिनि, आवाज़ अहिड़ा आहिनि जिन खे उचारण में थोरो ॾुखियाई महसूसु कंदा आहिनि। हाणे ॿे बकरी, इन्हनि चइनी आवाज़नि खे इम्प्लोसिव्स या इंग्रेसिव आवाज़ चइबो आहे, यानी चूसणा आवाज़। इन में असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त हवा खे अंदरि छिकींदा आहियूं, ॻाल्हाइण जे उज़वनि खे बि अंदरि छिकींदा आहियूं, तॾहिं इहो आवाज़ु निकिरंदो आहे। मिसाल तौरु ॿे बकरीअ जे लाइ असां चपनि खे बिल्कुलु ईअं ई मिलाईंदासीं जीअं ॿे जे लाइ मिलाईंदा आहियूं। ब जो साउंड कंदा आहियूं, ब बाबा इहो। हाणे इन खे असां ब जॾहिं चऊं था त असांजे चपनि मां हवा जेका आहे सा ॿाहिरि थी निकिरे ऐं जॾहिं असां ॿे बकरी चवंदासीं त उन में चपनि में हवा जेका आहे उनखे अंदरि छिकींदासीं चूसण वांगुरु, जीअं अंब चूसींदा आहियो या जीअं का बि शइ चूसबी आहे त ॿ। ऐं ॿार खे जॾहिं सम्झायो त उनखे चओ त हथु पंहिंजे हथ जी तिरी वात जे अॻियां हीअं रखे ऐं जॾहिं ब चवंदो त हथ खे हवा लॻंदी ऐं जॾहिं ॿ चइबो त हथ खे हवा कोन लॻंदी। इहो प्रैक्टिस करण सां ॿार चई सघंदा। शुरू में थोरी थी सघे थो ॾुखियाई थिए, पर एतिरी ॾुखी ॻाल्हि आहे कान। त इहो इम्प्लोसिव या चूसणो आवाज़ु आहे। इनखे 2 चपनि वारो या बायलेबियल आवाज़ु चइबो आहे। ॿियो आवाज़ु असांजो ॾे ॾेॾर वारो आहे। ॾे ॾेॾर में असां ज़बान खे जेको सख़्तु तारूं आहे, यानी ॾंदनि जे वेझो तारूं जो हिसो आहे, उन सां मिलाए ऐं जेकॾहिं तव्हांखे नथो अचे ऐं तव्हां हिंदी या उर्दू जो वेझो अखर ॼाणणु चाहियो था त उहो आहे डाल, ड। हाणे ड में बि साॻियो उसूल आहे त ड में ज़बान जॾहिं असीं तारूं सां मिलायूं था त ज़बान खे ॿाहिरि था धिकियूं। जॾहिं ड चवणो हूंदो त असां उन ई साॻी पोज़ीशन में ज़बान खे रखी अंदरि छिकींदासीं। ड यानी ड में ॿाहिरि ईंदी हवा ऐं ॾ में ज़बान अंदरि छिकबी। त साॻे उसूल मूजिबि हथु अॻियां ॾेई ॿार खे सम्झाए सघिजे थो त हिंदी या उर्दू वारी जेका ड आहे उन में आवाज़ खे अंदरि छिकियो, ज़बान खे अंदरि छिकियो त तव्हांजो इहो ॾे जो आवाज़ु ईंदो। इन जा ॿारनि खे इलाही सारा जेकॾहिं लफ़्ज़ ॿुधाए छॾिजनि, ॾेॾर आहे या ॾींहुं आहे या ॾह आहे, त इन सां ॿार प्रैक्टिस करे सघे थो। इन खां पोइ टियों आवाज़ु जेको आहे सो आहे ॼ या ॼे ॼिभ। ॼिभ ज़बान खे चवंदा आहियूं या अॼु चवंदा आहियूं त उन में बि उहा साॻियो आवाज़ु आहे। इहा ॼे बि जेको आवाज़नि जे उज़वनि में जेको आवाज़ु जीम लाइ जेको उज़वो इस्तेमालु थींदो आहे, साॻियो आवाज़ु असां कढूं, पर उन में बि इहो ई साॻियो उसूल चूसण वारो, यानी ज ऐं ॼ ज़बान जी ऐं तारूअ जी जेका पोज़ीशन आहे साॻी जीम वारी आहे, ज वारी आहे, पर उन में तव्हां उनखे अंदरि छिकींदो त उहो ॼ ऐं ॼ त उन में अंदरि थो वञे। त इहो बि साॻियो उसूल आहे। ऐं उन खां पोइ आहे ॻाल्हि, गेरो, ॻाल्हि। त उन में बि साॻियो गाफ़ सां या ग जे आवाज़ सां तव्हां ॾिसंदव त ग जेका सख़्तु तारूं आहे, यानी विच जेको नरम तारूं आहे, असांजो पुठियों हिसो जेको तारूअ जो, जिते तारूं थोरो नरम थो थी वञे ॾंदनि खां थोरो परे, उते ज़बान रखी ऐं पोइ असां आवाज़ था कढूं त ग उन में आवाज़ हवा ॿाहिरि थी निकिरे ऐं ॻ उन में असां अंदरि छिकियूं था। त इन करे इंग्रेसिव बि इन्हनि खे चइबो आहे। अंदरि हवा खे जॾहिं छिके अंदरि था करियूं त उहे चूसणा आवाज़ थी था वञनि। ॿिया 2 आवाज़ सिंधीअ जा आहिनि जेके थोरा ॾुखिया लॻंदा आहिनि। उहे आहिनि ॼे सां मिलंदड़ जुलंदड़ आवाज़ु ञे। छो जो जॾहिं असीं इहो अखर लिखंदा आहियूं सिंधीअ में त जीम वांगुरु लिखी हिकिड़े में असां हिक ॿिए जे मथां 2 नुक़्ता ॾींदा आहियूं, ॿिए में असां पासे पासे में नुक़्ता ॾींदा आहियूं। हिकिड़ो थींदो आहे ॼ, ॿियो थींदो आहे ञ।
इहो ञ जेको आहे इहो ञ नेज़ल साउंड आहे, घुणो आवाज़ु आहे। इन घुणे आवाज़ में असां जीम ऐं ये खे गॾु करे उनखे नक मां ॻाल्हाईंदासीं त इहो आवाज़ु कढी सघंदासीं। ञ ञे मुञ बि चवंदा आहियूं, उञ लॻी आहे उञ, इहो अखर बि उन मां थो निकिरे। अञा वञा इन्हनि सभिनी में इहो ञे जो आवाज़ु आहे। वरी ॿियो इन खां सवाइ आवाज़ु आहे ङे जो। ङे असीं चवंदा आहियूं वाङण अंगण, इन में जेको ङे जो आवाज़ु आहे इहो वरी गाफ़ सां खे नक मां अदा करियो। ङ त तव्हांखे जीअं अंग्रेज़ीअ जे लफ़्ज़ बिगनिंग में आहे बिगनिंग, हिते जेका ङ ठहे थो इहो आवाज़ु बि सिंधीअ में आहे, इनखे असां ङे जो आवाज़ु चवंदासीं। इहे सभई आवाज़ असांजी पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ जा आहिनि ऐं इन्हनि जे करे बहानो करे त इहे नथा अचनि असांखे असां ॿोली न ॻाल्हायूं, इहा त असांजी पंहिंजी ॿोलीअ सां ॾाढी ज़्यादती आहे। असांजी मिठड़ी ॿोली आहे, इनखे ज़िंदा रहणो आहे, इनखे ज़िंदा असीं रखंदासीं। महिरबानी।